अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। नवाब वली मोहम्मद में पेश आयल वाक़े ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया हुआ, जॾहिं त नवाब वली मोहम्मद में 5 ॻोठाणनि जे क़त्ल जा दहशतगर्दी एक्ट तहत 2 धारदार केस दाख़िल कया विया। मुतासिरनि धरणो ख़त्म करे छॾियो। SSP शहीद बेनज़ीर आबाद नवाब वली मोहम्मद में धरणे वारे हंधि पहुची 2 भेरा ॻाल्हियूं कयूं, जंहिं बाद मक़तूल धुर जे वारसनि जी फ़रियाद ते क़त्ल कयल 5 जवाबदारनि जा दहशतगर्दी जे कलम जा 2 धारदार केस दाख़िल कया विया। ॿिन्ही केसनि में मजमूई तौर ते 17 ॼणनि खे नामज़द कयो वियो, जंहिंमां 7 ॼणा पहिरीं खां गिरफ़्तार थियल आहिनि। FIR जूं कापियूं मुतासिर धुर हवाले करण बाद 3 ॾींहं खां लॻल धरणो ख़त्म कयो वियो, जॾहिं त केस में नामज़द समूरनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ SSP शहीद बेनज़ीर आबाद जो चवणु हो त मक़तूल जे वारसनि जे चवण तहत केस दाख़िल कयो वियो आहे। ॿियनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। जॾहिं त धरणे वारे हंधि सैद ज़ैन शाह, डॉक्टर कादर मक्सी, अयाज़ लतीफ़ पलीजो, डॉक्टर नियाज़ कालाणी, महर डिबाई, फिरोज़ा लाशारी, वॾेरी नाज़ी धारेजो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जेसिताईं फ़रियादी पारां नामज़द कयल जवाबदारनि जा FIR में नाला दाख़िल करे खेनि न ॾिनी वेंदी, तेसिताईं धरणो जारी रहंदो। हुननि चयो त मुतालिबनि जी मञता ताईं लाश न दफ़नाया वेंदा। होॾांहुं ॻाल्हियुनि जे पहिरें मरहले में तकरारी ॼाणायल 390 एकड़ ज़रई ज़मीन ख़ाली कराए भंड बिरादरी जे हवाले कई वई आहे। ज़रदारी धुर जा काग़ज़ कूड़ा करार ॾेई भंड बिरादरी जे काग़ज़नि खे दुरुस्त करार ॾिनो वियो आहे, जंहिंखां पोइ बाद में भंड बिरादरी पंहिंजी ज़मीन ते वेही रही आहे। पुलिस पिकट क़ाइमु करे भंड बिरादरी जी मान जी हिफ़ाज़त कई वेंदी। नवाब वली मोहम्मद में 5 ॻोठाणनि जा लाश रखी नेशनल हाईवे ते 3 ॾींहं बि धरणो जारी रखियो वियो, जॾहिं त सान्य ख़िलाफ़ सॼी सिंध में एहतिजाजी मुज़ाहिरा करे रैलियूं कढियूं वियूं ऐं धरणा पिणु हया विया। नवाब वली मोहम्मद भरिसां देह बंबाई जे कचे में ज़मीन ते कब्ज़े बाद पुलिस जी मौजूदगी में गोलियूं हणी क़त्ल कयल 5 ॻोठाणनि अयाज़ भंड, माशूक भंड, साबिन भंड, अकमल भंड, टूह फ़क़ीर भंड जे वारसनि ऐं सियासी समाजी अॻुवाणनि काल्ह 3 ॾींहं बि नवाब वली मोहम्मद में नेशनल हाईवे ते धरणो जारी रखियो। पुलिस केस दाख़िल न कयो हो, जॾहिं त केस दाख़िल थियण बाद धरणे ख़त्म करण जो ऐलान कयो वियो। SUP जे सदर सैद ज़ैन शाह, तरक़ी पसंद पार्टी जे सरबराह डॉक्टर कादर मक्सी, क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजे, जिस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी, शेर मोहम्मद रिंद, उमेर अबाब चांडियो, हलीम आदिल शेख, महर डिबाई, डॉक्टर नियाज़ कालाणी, राशिद महमूद सुमरो, नाज़ू धारेजो, फिरोज़ा लाशारी, शाइस्ता बलोच, खादम चांडियो, अमीनुद्दीन ख़ास खेली। अचो त हाणे धरणे में शरीक अॻुवाणनि जा वीचार ॿुधूं। आस्ते आस्ते हिन ज़मीन तां सफ़ाई हस्ती तां ख़त्म करणो आहे। पहिरीं हिननि जूं गैरतूं खसियो, कंध झुकाइण सिखनि, पिन ऐं ख़ैरात सिखनि, पोइ हिननि जे पेरनि हेठां बनी सिरकाए कब्ज़ो करनि ऐं जंहिंजे नतीजे में जेके बि सरकारी ज़मीनूं 10 की घोटकी खां वठी जेके बि सरकारी ज़मीनूं हुयूं कब्ज़ा कंदा, बिल्डोज़र हणंदा, कब्ज़ो कंदा विया। हाणे जंहिं माण्हू वटि बि 5, 10, 50 एकड़ ज़मीन आहे, सरसद ज़मीन आहे, दरिया जो पाणी मौजूद आहे, उहो ज़मीन हिन जे हिस्से वर्स चढ़े थो। भंडनि ग़रीबनि जो ॾोह ॿुधायो हिननि ग़रीबनि जो। ही अबे ॾाॾनि खां वठी आसिफ ज़रदारी जे त वजूद जी ख़बर कोन्हे, उन्हनि जे चमचनि जो को ओड़े पाड़े चाचे मामे जो ॻोठ कोन्हे। भंड पंहिंजे अबनि ॾाॾनि खां वठी हिननि क़बरूं ठाहियूं, उते घर ठाहिया, उते उन्हनि जा दफ़न थिया, इन वतन खे पंहिंजे रत सां सरसब्ज़ ऐं आबाद कंदा आया। सॼी उन्हनि ज़मीनुनि जा कूड़ा खाता ठाहे, कूड़ा किसा ठाहे कब्ज़ो करणु चाहियूं। 40-41 ॾींहं निसार कीरियो, साईं ज़ैन शाह ऐं ॿिया समूरा गैरतमंद साथी हिते 40 ॾींहं रोड ते वेठा रहिया। 40 ॾींहं एहतिजाज हलियो, चयो वियो चङा मठा जेके हींअर पटका ढोड़ाइनि पिया, लॻा पिया सभु गॾु थिया, पुलिसूं गॾु थियूं, अदा महिरबानी करियो फ़ैसिलो रखो।
अदा फैसले ला सभी दोस्तन गॾिजी फैसले ला हामी भरी एहजाज खत्म थियो फैसलो रखियो छा कयो फैसले जो नतीजो इहो थियो त अॼु 6 खून खणी 6 लाश खणी असीं रोड ते एहजाज करे रहिया आहियूं मासूम ॿार यतीम थी विया न्याणियूं बेवा थी वयूं ऐं माऊं उन्हनि जो रत जा ॻोढ़ा ॻाड़ींदे हितुनि खे भाकुर पाए रामभाट करे रोई रहियूं आहिनि को दाद फरियाद न आहे का दादरसी न आहे मुंहिंजा दोस्तो साथियो सॼी सिंध गॾु ऐं उन्हनि शहीदनि खे सुख सलाम कंदे तव्हां समूरनि बिरादरियुनि खे न रुगो भंड बिरादरी खे पर ओड़े पाड़े में रहंदड़ समूरनि माण्हुनि खे इहो पैगाम ॾियणु चाहियां थो त सॼी सिंध तव्हां सां गॾु आहे अॼु ही मुंहिंजूं न्याणियूं वेठियूं आहिनि मुख़्तलिफ़ जमायतुनि जे सुञाणप सां मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे नाले सां पर तव्हां असांजी जेका गॾियल पार्टी आहे उहा पार्टी आहे सिंधी क़ौम ही वतन असां सभु हिन वतन जी मिट्टी मां सरजिया आहियूं बधिया आहियूं ऐं सिंधियत जे नारे सां असीं सभु मुतहद आहियूं ऐं उन सिंधियत जे नारे सां हिननि मज़लूम भंडनि सां जेको नाहक थियो आहे उन नाहक जे ख़िलाफ़ असां सरापा एहजाज आहियूं मां पूरी ज़मानत सां ज़िमेवारी सां इहा ॻाल्हि चवणु चाहियां थो सरदारी छा सरदारी जा वॾा बि किथां मोटी अचनि न भंड ब्रादर तव्हांजी ज़मीन सरदारी हिकिड़ो इंच बि न खाई सघंदो एकड़ त परे जी ॻाल्हि आहे इन जो अबो ॾाढो तव्हांखे दस्तावेज़नि ते लिखी तव्हांखे इहा ज़मीन तव्हांजे हवाले कंदो न खाई सघंदा ऐं शहीदनि जो रत ही पुकारे थो ज़मीन त पोयरनि खे मिली वेंदी पर जेके हिन मणे मिट्टी में हेठि दफ़न थी वेंदा उन्हनि जे रत सां इंसाफ़ तॾहिं थींदो जॾहिं इहे कातिल फाई जे फंदे ते झूलंदा ऐं सॼी सिंध ॾिसंदी त कातिल फाई जे फंदे ते झूलनि पिया ऐं पोइ ही जॾहिं जन्नत में शहीद हूंदा त तव्हां ते सॼी सिंध ते फ़ख्रु कंदा त असांजे पोयरनि असांजे रत खे विसारियो न ऐं उन इंसाफ़ ते इन्हनि जो रूह मुर्की उथंदी छा तव्हां वाइदो कयो था त शहीदनि जे रत सां इंसाफ़ थींदो हिननि जी इहा रवायत आहे फहमीदा सियाल लाड़काने में कत्ल थी एमपी मुलविस सबब दाबो विहारणो आहे उन जो को 5-10 फुट ज़मीन घर ठहियल हो दाबो विहारणो आहे एमपी वरी सरदार वरी उन जे साम्हूं उन जी एॾी मजाल अखियूं अखियुनि में एॾी तक फहमीदा सियाल जो रत उन जिस्म ते पुछे हे साईं उमेर बाप असांजी न्याणी मुख्तियार ऐं करमुला चांडे जो रूह जिस्म मेड़ में फटे ही नम्रता ऐं नौशीन शाह जहिड़े तरीक़े सां नाइला रिंद यूनिवर्सिटी में कत्ल कयूं वयूं तव्हांजे साम्हूं नवाब शाह न ज़रदारी महल जे नक जे हेठां हू आसमा जमाली ऐं परवीन रिंद जेका आहे फरज़ाना जमाली ऐं परवीन रिंद जेका आहे उन्हनि जी तस्लील कई थी वञे छाजी तव्हांजी हुक्मरानी छाजा तव्हीं इज़तुनि जा दावेदार आहियो मुंहिंजा भाउ असांखे पंहिंजी नए कोट जूं न्याणियूं जिन सां गैंग रेप थियो 20 गुंडनि गॾिजी रेप कयो आहे मेडिकल रिपोर्टूं चेंज थियूं थियनि एफआईआर नथी दाख़िल थिए अॼु हिननि शहीदनि जे रत लाइ रुगो एफआईआर कटण लाइ असांखे 4 ॾींहं लाश खणी ही गर्मी जो टाइम आहे सियारो न आहे कोइटा जा पहाड़ न आहिनि जेके बर्फ कंदा हुजनि उन्हनि जे वारसनि जे रूह में दिलि में रत न ॻड़ंदो हूंदो त असांजा लाश जेके रोड ते थप करे वेंदा ख़राब थी वेंदा न त सिंधी माण्हू लाश थींदो आहे जल्द खां जल्द 4-5 कलाकनि में उनखे लहद में मिट्टी में लाहींदा आहियूं त मतां लाश थप करे वञे असां पंहिंजे लाशनि खे इंसाफ़ वठण लाइ रुगो एफआईआर कटाइण लाइ पंहिंजे लाशनि खे ख़राब करण लाइ हिन रोड ते हिन गर्मी में रखी वेठा आहियूं लानत न हुजे अहिड़ी हुकूमत अहिड़े हुक्मरान
पर मां ज़रदारी उन जे टोले खे ॿुधाइण चाहियां थो त जीअं असां माज़ी जी आमरियतुनि जे ख़िलाफ़ विढ़ंदा, इहे समूरियूं आमरियतूं टाईंदा ऐं तुंहिंजा बिटा निज़ाम ऐं तुंहिंजी बहरिया ऐं तुंहिंजा सभु ढोंग पेट ज़ुल्फ़कार आबादुनि खे टाहींदा आया आहियूं। तूं असांजा क़त्ल कर, तूं नाज़िम जोखे जहिड़ो नौजवान शहीद थियो, तव्हीं असांजा क़त्ल कयो, असांजा माण्हू मारियो, पर ही क़त्ल जेके आहिनि ही सुभाणे सिंध जी नई तारीख़ लिखंदा। तव्हां असांजे घर में लाश मोकिलियो, आऊं डॉक्टर कादिर मक्सी ऐं मूंसां ई समूरा साथी जेके बि हिते वेठा आहिनि, भेनरूं वेठियूं आहिनि, असां सभु गॾिजी वाइदा था कयूं त असीं तोखे आङूठा हणी तोखे सिंध मां भॼाए टके जहिड़ो करे कुतो कुतो करे सिंध मां तोखे कढी छॾीसां, तुंहिंजे ऐं तुंहिंजे पुट बिलावल खे। शहीदनि जे मुक़दस रत जो ऐं बेनज़ीर जे रत में लॻल रवनि खे लहराए तव्हां 40 साल 20 साल माण्हुनि जी एहसासाती जज़्बाती ब्लैकमेलिंग करे तव्हां घणो सिंध खे तबाह कयो। हाणे जेकॾहिं सिंध खे दाइमी खून क़त्ल गारत करी खां बचाइण चाहियो था, रस्तो इहो आहे त हिननि कातिलनि रेज़ननि खे उन्हनि जे चमचनि हवारियुनि खे कंहिं बि शिकिल में वोट न ॾियो। सुभाणे बीटी इलेक्शनूं थींदियूं, पर्ची ते वोट विझंदव, मक़ामी वॾेरे सरदार जी पर्ची ते वोट विझंदव या पंहिंजी गैरतुनि सां पंहिंजे पुटनि खे ॿियारे उन्हनि जे हक़ में वोट विझंदव? छा फ़ैसिलो आहे? ही पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे रहियो हो डॉक्टर कादिर मंगसी। ऐं हाणे शामिल करियूं था प्रोग्राम में क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजे जी ॻाल्हि ॿोल। त माण्हूअ में दिमाग़ जे कंहिं कुंड में, कंहिं दिल जे कंहिं ज़रड़े में को ज़मीर जो, को हया शर्म जो का रती हुजे त ही उहे माण्हू आहिनि नवाब वली मोहम्मद जा, काज़ी अहमद जा, सकरंड जा, दौलतपुर जा, मोरे जा, परियां दादूअ जा, जिन माण्हुनि जे घरनि में सोग हो ज़ुल्फ़कार अली भुट्टे जी शहादत ते, मूं सोचियो पे त ही बिलावल साहब पाण ख़बर न हूंदसि त कंहिं ॿुधायो हूंदुसि त ही सिंध जा उहे रस्ता आहिनि जिते जॾहिं तुंहिंजी अमड़ शहीद थी हुई तॾहिं ॾींहंनि जा ॾींहं हिननि रस्तनि खे हिननि माण्हुनि ॾुख में तकलीफ़ में ब्लॉक करे छॾियो हो। उन्हनि में ही भंड बि हूंदा, ॿिया आस पास जा माण्हू हूंदा। जॾहिं तुंहिंजो नानो फांसी चढ़ियो हो हिननि जे घर में दागी कोन चढ़ी हूंदी। जॾहिं तुंहिंजो मामू मुर्तज़ा भुट्टो शहीद थियो हो तॾहिं ही माण्हू रस्तनि ते अची वेठा हूंदा, सोग कया हूंदो। तुंहिंजी अमड़ लाइ हिननि नेशनल हाईवे ब्लॉक कयो हूंदो। तूं नंढड़ो हूंदे तोखे, तुंहिंजी भेनरुनि खे, असीं त उन्हनि खे पंहिंजे भेण बेनज़ीर जे बचड़नि जे हैसियत सां सुञाणंदा आहियूं। बख़्तावर खे, आसिफा खे, उन्हनि खे इहो यादि त हूंदो त ही उहे माण्हू हुआ जॾहिं तव्हीं लंडन हुओ, तव्हांजी अमड़ शहीद ते थी त ही रस्तनि ते अची वेही रहिया हुआ। MRD जे तहरीकुनि में गोलियूं खाईंदड़ ही माण्हू हुआ। हिननि लाइ गीत लिखिया विया त मोरे मेहड़ दादूअ में ढाटीअड़ा पुट ढोल कुठा। ही उहे ढाटीअड़ा पुट ढोल हुआ जिन जे वॾनि, जिन जे अबनि, जिन जे चाचनि, जिन जे वॾनि भाउरनि गोलियूं खाधियूं हिननि रस्तनि ते। उन्हनि खे तव्हां हीअं तितरनि वांगुरु, कबूतरनि वांगुरु गोलियूं हणी उन्हनि जा लाश ॾिना आहिनि जेके तव्हांजे पारां पहिरीं सफ़ में बीहंदा, जेके तव्हांजे तरफ़ां दुश्मननि जे आॾो अखियूं अखियुनि में मिलाए सीना सबर थी मुक़ाबले में ईंदा हुआ। उन्हनि खे तव्हां पंहिंजे राज में
पंहिंजे भाग में, पंहिंजे इक़्तिदार में, पंहिंजे ताक़त ऐं पंहिंजे वसीलनि सां उन्हनि खे कुठो आहे। क़तल कोन कयो आहे, उन्हनि खे कुठो आहे। ही जेको चयो थो वञे तसादुम, ख़ास तौर ते हिकिड़ी मख़सूस मीडिया, मख़सूस ज़बान में इहा न्यूज़ हलाई त तसादुम हो गया। तसादुम थींदो आहे ॿिनि धुरनि जे विच में, ॿ हथियार बंद या ॿ ताक़तवर विढ़ंदा आहिनि त तसादुम थींदो आहे। हिकिड़ा माण्हू बे हथियार, हारी, ग़रीब, मिसकीन पंहिंजे ज़मीनुनि ते बीठा आहिनि, उन्हनि जो कहिड़ो तसादुम? उहे त बीठा। तसादुम हुजे हा त ॿिन्ही धुरनि पारां लाश किरनि हा। तसादुम हुजे हा त हथियारनि सां भंडनि जा माण्हू बि गिरफ़्तार थियनि हा, छाकाणि त उहे सरज़मीन तां भॼी त कोन विया हा। तसादुम हुजे हा त साम्हूं भला के ॿिया माण्हू मुआ कोन त साम्हूं के ज़ख़्मी हुजनि हा, ज़ख़्मी बि कोन्हनि, साम्हूं वारनि जा लाश बि कोन्हनि, साम्हूं वारनि के हथियार बि मुखालफ़नि जा कोन ॾेखारिया आहिनि। छाजो तसदुम? ही खून आहे, नाहक खून, निशानो वठी कयल खून आहे। ऐं इन खून ते ही नेशनल हाईवे आहे, ही को वाई पानी ऐं ड्रिगबाला खां परियां बलोचिस्तान जा पहाड़ कोन्हनि, ही को छाछरो ऐं नंगर पारकर कोन्हे जिते माण्हू खे ख़बर कान पई, वीचारा अछड़े थर में मारिजी विया, नारे में, खिपरे खां परियां वीचारनि खे ख़बर कान्हे। हुकूमत हिननि जी, इक़्तिदार हिननि जो, ज़िले इंतिज़ामिया हिननि जी, पुलिस हिननि जी, ऐं ख़बर आहे त 45 कलाक थी विया आहिनि ऐं 5 लाश रखिया। 18 यतीम ॿार उन्हनि जूं अमड़ूं ॾिसनि पयूं त हाणे थो असां इंसाफ़ जो आगाज़ थिए। रत खींजियूं ॾेई वियल रत सुकी वियो आहे, रत उन्हनि ज़ख़्मनि ते ॼमी वियो आहे, लाश पटनि ते आहिनि। छा नथो थिए? FIR नथी। फर्स्ट इंफॉर्मेशन रिपोर्ट under section 154 CRPC, any informant can register a case. को बि इतला ॾींदड़, फरियादी वॾो तमतराक न, इतला ॾींदड़। FIR छा आहे? पहिरियों इतला आहे, इतला। बाबा पुलिस तव्हांजी, प्रोसिक्यूशन तव्हांजी, जांच ऑफिसर तव्हांजा, FIR थी वञे। FIR थियण खां पोइ पुलिस जांच करे, चालान पेश करे, तव्हांजा माण्हू मुलविस न हूंदा, चालान जे कालम ॿिए में अची वेंदा, मुलविस न हूंदा, ज़मानतूं थी वेंदनि, अदालतूं इंसाफ़ कंदनि, ऐं जे मुलविस हूंदा त सज़ाऊं ईंदनि। पोइ तव्हांखे FIR ज़ुल्फ़कार अली भुट्टे ते थी सघे थी, बेनज़ीर भुट्टे ते FIR थी सघनि थियूं, नवाज़ शरीफ़ ऐं इमरान ख़ाननि ते थी सघनि थियूं, पर भंडनि जे कातिलनि जे क़त्ल जे इल्ज़ाम हेठि आयल ते FIR नथी थी सघे। FIR नथी दाख़िल थी सघे ऐं चवनि था त असां वटि मैंडेट आहे, ही इलाइक़ा असांजा आहिनि। चवनि था त हितां असीं खटींदा आहियूं, चवनि था त हिते जा माण्हू असांजा माण्हू आहिनि, असांखे वोट ॾींदा आहिनि। सिंध असांजो राज भाग, असांजी सल्तनत आहे। हिकिड़ी हिकिड़ी गाॾीअ जे पोयां 100 हिफ़ाज़ती गाॾियूं डोड़ंदियूं वेंदियूं आहिनि, धूड़ उॾाईंदियूं। चवनि था त ही असांजा पुट आहिनि, उते तव्हीं FIR में नालो अचण खां ॾिजो था। नवाब वली मोहम्मद में धरणे खे ख़िताब करे रहियो हो अयाज़ लतीफ़ पलीजो। ऐं हाणे प्रोग्राम में शामिल करियूं था JUIFA जे अॻुवाण मौलाना राशिद महमूद सुमरे जूं ॻाल्हियूं।
ॾिसो, पहिरें ॾींहं खां हमेशह असां इहे रड़ियूं कंदा अचूं पिया था त सिंध वाॻुनि जे वातनि में आहे ऐं सिंध सूरनि में आहे, लेकिन हमेशह इन ॻाल्हि खे को बि ॿुधण जे लाइ तयारु न आहे। रोटी कपिड़ा ऐं मकान जो नारो ॾींदड़ पार्टी, अवाम जी ॻाल्हि कंदड़ जमात, जमहूरियत जी ॻाल्हि कंदड़ जमात, उन्हनि जे लाइ शायदि रोटी कपिड़ा ऐं मकान फार्म हाउसनि ताईं ऐं उन्हनि जे भोतारनि जे बंगलनि ताईं महदूद आहिनि। उन्हनि जे लाइ जमहूरियत शायदि उन्हनि जे MPAs ऐं MNAs ताईं महदूद आहिनि। उन्हनि जे लाइ शायदि कानून सिर्फ़ु पंहिंजे लाइ आहे, ग़रीबनि जे लाइ कोई कानून कोन्हे। ठटे में जेको वाक़ियो थियो, उन वाक़े ते जेकॾहिं बर वक़्तु रद्दअमल अचे हा त शायदि ही मंज़र सिंध खे ॾिसणो न पवे हा। ॿिया जेका सिंध में वाक़िया थिया, डॉक्टर नौशीन जो वाक़ियो आहे, डॉक्टर नमरता जो वाक़ियो आहे, वगड़नि जो वाक़ियो आहे, डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरे जो वाक़ियो आहे, बशीर ख़ान कुरैशी जो वाक़ियो आहे, असांजी अदी उमे रुबाब हिते वेठी आहे, उन्हनि जो मसइलो आहे, ॿिया खोड़ सारा मसइला आहिनि। हमेशह सिंध सां नाइंसाफ़ियूं थियूं आहिनि, सिंध सां ज़्यादतियूं थियूं आहिनि। सिंध जा वसीला खपाया विया, ॿेट खपाया विया, जज़ीरा खपाया विया, 60 लख ॿार तालीम खां महरूम आहिनि। तरक़ियाती मदनि में हज़ारें अरबनि रुपयनि जी करप्शन, बारदाणे जे मद में अरब रुपयनि जी 7 अरब रुपए जी हिकु साल में करप्शन, उन में बि इन्हनि जो पेट न भरियो। ऐं हाणे सिंध खे प्री प्लानिंग तरीक़े सां लाश मिली रहिया आहिनि ऐं ग़रीबनि खे लाश मिली रहिया आहिनि ऐं इंसाफ़ नाले जी काई बि शइ न आहे। यकीनन सिंध जा हुक्मरान अंधा, ॿोड़ा ऐं गूंगा बणिजी चुका आहिनि। उन्हनि खे शायदि ही क़ौम जो आवाज़ु ॿुधण में न पियो अचे, लेकिन देर ब देर क़ौम जो इहो आवाज़ु उन्हनि खे ॿुधणो पवंदो। ऐं हाणे प्रोग्राम में शामिल करियूं था नाम्यारे शाइर मेहर डिबाई जी ॻाल्हि ॿोल ऐं संस शाइरी। ऐं उनखे टर्निंग पॉइंट ई थो सम्झा। अॼु अलाए कंहिं ॻाल्हि कई या सनान खान ॻाल्हि कई, कंहिं ॻाल्हि कई त जहिड़ी तरह सां अॼु भंड बिरादर या शहीदनि जे करे सॼी सिंध गॾी आहे, गॾिजी पई आहे त काश पंहिंजे धरती, पंहिंजे सिंध जी वारसी लाइ सॼी सिंध जा क़ौमी सियासी अॻुवान, पंहिंजा मारोड़ा सभु हिकु मुठ थियनि। अॼु मूंखे त मूं दोस्त कंहिं मूंखां पुछो, तूं छा थो चवीं? मूं चयो, मूं ॾिठो आहे आसमान खे ज़मीन ते लहंदे, आसमान खे ज़मीन ते पेरे पवंदे। छो त ही ग़रीब क़ौम, ग़रीब अवाम, हथें ख़ाली अवाम अॼु आसमान खे ज़मीन ते झुकायो आहे, जेको झुकणो ई कोन हो, अणथिणियूं कमु थियो आहे। सो आउं चवंदुसि त इन्हनि शहीदनि रत ज़रूरु ॾिनो आहे। जहिड़ी तरह सां इमाम हुसैन जेकॾहिं करबला में शहीद न थियनि हा, तॾहिं बि कंहिं न कंहिं टाइम ते मौत ज़रूरु अचनि हा, पर उन्हनि जी करबला में शहादत अॼु ताईं यज़ीदियत ते लानत हले थी। सो अॼु जेकॾहिं हे भंड शहीद थिया आहिनि त उन्हनि जे जिन बि उन्हनि खे शहीद कयो आहे, ऐं नथो सम्झां त सिंध जी तारीख़ जो ही वाक़ियो कंहिंखां विसरे ऐं हिन वाक़े जा जेके कातिल आहिनि उन्हनि तां लानत मलामत का कॾहिं लही सघे। सो यकीनी तौर ते ही टर्निंग पॉइंट ई आहे सिंध जे लाइ। अचो त पंहिंजे धरतीअ जी वारसी कयूं ऐं सिंध जे वसीलनि खे बचायूं ऐं सिंध में जेका ही धारियुनि जी फौज काहिजी अचे पई, उन्हनि खे बि कढण जे लाइ पंहिंजे धरती उन्हनि खां ख़ाली कराइण जे लाइ इन तरह जी ॿधी जाली डॉक्यूमेंट ठहनि पिया, जेके शनाख्ती कार्ड हुजनि या सिंध जा ॿेट, कारूं, झर, वसीला, इहे सभु जेके लुटेरा लुटीनि पिया, उन्हनि खे उन्हनि जे आॾो का आहिनी भित, का लोही भित थी बीहूं जे पंहिंजी धरती धारियुनि ऐं दलालनि ख़ाली कराए सघूं। मुंहिंजे अगरि कुझु ॿ टे कुझु नज़्म जूं सिटूं आहिनि ऐं तव्हां दोस्तनि जे नज़र तजाम सोगवारी आहे हिन मामले ते हिते वेठे अञाम सोगवारी आहे, अञाम मातम जारी आहे। 4 ॾींहनि खां मुड़ुस कुठल, 4 ॾींहनि खां मुड़ुस कुठल से आहिनि रोड मथां पयल, जग ॾिठो त बगदाद थियो पर दाद न की फरियाद थियो।
हर पासे लुड़कन लारूं थियूं हिंद सिंध ताईं बि पुकारूं थियूं सभु गोरा चुप सभु कारा चुप इंसाफ सदा बि इदारा चुप महशर क़यामत तारी आ अञा बि मातम जारी आ अञा बि मातम जारी आ हुत सुॾकनि वनियूं वेचारियूं जिन ओढियूं पोतियूं हिनकारियूं उत सुॾकनि वनियूं वेचारियूं जिन ओढियूं पोतियूं हिनकारियूं हू अब हम ॿारनि जूं आहूं ऐं ॾारे दिल खे वियूं दाहूं तो घर घर में की हाथ ॾिसां थो वस वारनि खे पर वस वारनि खे माठ ॾिसां तो घर घर में की हाथ ॾिसां पर घर घर में तो माठ ॾिसां ही वहशत दहशत क़यामत आ ही वहशत दहशत क़यामत वा हर कहर ज़ुल्म ते लानत वा हर कहर ज़ुल्म ते लानत वा हर पासे आहो ज़ारी आ अञा बि मातम जारी आ अञा बि मातम जारी आ ऐं हिकिड़ी चवां थो त बसि हिकिड़ी नज़म ॿी ॿुधायां ऐं पोइ वरी साह खणा अधु जीवन बन में गहलियो थम अधु जीवन बन में गहलियो थम ऐं बाक़ी बन में अधु जीवन ऋण में गहलियो थम ऐं बाक़ी बन में भटकां पियो अधु जीवन बन में गहलियो थम ऋण में गहलियो थम ऐं बाक़ी बन में भटकां पियो वो मंज़िल तोखे माणण लाइ ॾिस कोन अञा ताईं थकिजां पियो प्यासाई मोटिया हूंदासीं मैखाने में वेही वेही प्यासाई मोटिया हूंदासीं मैखाने में वेही वेही साकी जे सखा खे सूर हुयो घटताई घुरण खे सम्झां पियो वो मंज़िल तोखे माणण लाइ ॾिसकीन अञा ताईं थकिजां पियो ऐं विख विख ते दर्दन दाव कया हर दाव बि ॼण सिर नींदड़ हो विख ते दर्दन दाव कया हर दाव बुझण सिर नींदड़ हो पर फतकी सतकी बचंदो विस तोड़े जो फट जा सट जा पियो ओ मंज़िल तोखे माणण लाइ ॾिस कीन अञा ताईं थक जा पियो ऐं रातियुनि जूं रातियूं रुनो अथम जो रूह जे राणनि छिनो अथम रातियुनि जूं रातियूं रुनो अथम जो रूह जे राणनि छिनो अथम पर मोहते मुर्कियूं टहक रखी पर मोहते मुर्कूं टहक रखी दुश्मन जे दिल में दहका पियो ओ मंज़िल तोखे माणण लाइ ॾिस कीन अञा ताईं थकिजा पियो कंहिं ॾींहुं त सच सुञाणींदा कंहिं ॾींहुं त सच सुञाणींदा ही भाग्या मुंहिंजे भूए संदा संघर खे संघर ॼाणींदा जिन लाइ जुबाई अटकां पियो वो मंज़िल तोखे माणण लाइ ॾिस कीन अञा ताईं थकिजा पियो ॾिस कीन अञा ताईं थकिजा पियो आख़िर में सिर्फ़ चार सिटूं त हाओ लापरवाह आहियूं अलाए छो इहे सिटूं मूंखे अक्सर पंज सिटूं मूंखे ई तक़वियत ॾींदियूं आहिनि त हाओ लापरवाह आहियूं सच आहे पंहिंजे दिल जा शाह आहियूं सच आहे थी सघे गुमराह आहियूं सच आहे पर सिंधी कोई बि बेगैरत न हुआ सिंध कंहिंजे पीउ जी मिल्कियत न हुआ जीअं सिंध इन ते प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन कॾहिं सिंध सिंधी न मेरी थिए कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत
समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।